हींअर हले पई कालाबा इन पानी बचा 5-6 करोड़ इंसाननि जी ज़िंदगी जो मसइलो आहे दरिया जो पानी। हाणे मां ॾिसंदुमि त न दरिया जे पाणी लाइ केतिरा ही इंसानी हक़नि जो मसइलो न आहे त केटी बंदर ऐं शाह बंदर जे माण्हू पाणी जे खोट जे करे चमड़ी जी कैंसर में वठिजी विया आहिनि, गले जो कैंसर में वठिजी विया आहिनि। लाश खे गुसल ॾियण लाइ पाणी कोन्हे। सुभाणे सिंध जेका आहे इहो जेको केटी बंदर उहो अची हिते कोटड़ी जी जामशोरे जी पुल सां अची इहो समुंड जो पाणी दंग कंदो। पोइ इन सूरत हाल खे एॾो वॾो 6 करोड़ माण्हुनि जे इंसानी हक़नि लाइ केतिरा तव्हां रोशन ख़्याल माण्हू रोड ते अचो था। असीं ॾिसूं था 30 अक्टूबर ते सखर ख़ैरपुर जे बबरलो ते असांजो धरनो आहे। ॾिसूं था त सिंध जो दरिया मोटाइण लाइ केतिरा माण्हू आयो जेके पंहिंजी न्याणियुनि खे, पंहिंजी वनियुनि खे, पंहिंजे घर भातियुनि खे, पंहिंजे नौजवान पुटनि खे पंहिंजो पाण अची ऐं बियो रोड ते ऐं सिंध जी तहरीक खे सघारो ऐं ताक़तवर करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो। बाक़ी सरकार जा पैदा कयल ग्राउंड, रियासती एजेंसियुनि जा पैदा कयल ग्राउंड जंहिंमें तव्हां सिंध में हिकिड़ो नओं फितनो पैदा करे पंहिंजो ज़ाहिरी चओ था त असां वॾा रोशन ख़्याल आहियूं। का बि मज़हब जी यलगार कान्हे हिते। कंहिं माण्हू जे पीउ खे ताक़त न आहे त मज़हब जो नारो हणी ऐं सिंध खे मग़लूब करे सघे, ग़ालिब थी सघे, मफ़तूक बनाए सघे सिंध खे। तव्हां जूं मश्किरियूं हिते बाहि पखोड़ींदियूं, बेगुनाह इंसान जो क़तल थींदो ऐं पोइ ॼाणंदे न ॼाणंदे सिंध उन बाहि में सड़ंदी ऐं सिंध खे वधीक ॿी कंहिं अज़ाब ऐं मुश्किलात में विझंदो। इन करे बराए महिरबानी पंहिंजे रवनि ते सोचो। शाहनवाज़ कुंबर सां तव्हांखे हमदर्दी भले हुजे, नौजवान हो, तव्हांजो कमु इहो आहे त एफ.आई.आर. दाख़िल करायो, उन कातिलनि खे गिरफ़्तार कयो। उन नाले ते रवादारी मार्च जा तमाशा करे ऐं पोइ मौलवी साहिबान उतां निकिरनि ऐं उहे अची शान मुस्तफ़ा मार्चूं कनि, सिंध किथे बीहंदी? इन करे महिरबानी करे सिंध खे इन बाहि नए फिते में न विझो। सिंध अॻे ई अज़ाबनि में आहे, क़ाबिल कंदारियुनि जे यलगार हेठि, धारी परमारनि जे यलगार हेठि, नस्ल परस्ती यलगार हेठि, पीरनि मुरीदनि जी अक़ीदे परस्ती जे हेठि, ज़रदारी माफ़िया जे लुट फुर कब्ज़े जे हेठि, उन सॼे ज़ुल्म ज़्यादती बर्बादियुनि खां पोइ बि वरी हिकिड़ो नओं फितनो पैदा करे तव्हां सिंध में बाहि पखणु था चाहियो। न असां इन जो हिसो थींदासीं, न असां इन जी इजाज़त ॾींदासीं। उमेद आहे इन ते ज़रूरु वीचारींदो। महिरबानी।